इते मूंखे ॿुधायूं त चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जे इजलास लाइ लाड़कानी आमद थी आहे। तालीम सिहत पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग आपाशी वर्क्स एंड सर्विसेज समेत ॿियनि खातनि जे लाॻापियल ऑफिसरनि खां ब्रीफिंग वठंदो। चीफ सेक्रेटरी सिंध म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़कानी जी ऑफिस में भी इजलास सदारत कंदो। इजलास में मेयर लाड़कानी ऐं मकानी इदारनि जे ऑफिसरनि खां ब्रीफिंग वठंदो। चीफ सेक्रेटरी सिंध चाणका अस्पताल के 2 एम्बुलेंस अतीअ तौर ॾियण वारी तकरीब में भी शिरकत कंदो। अहम ख़बर है, चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी इजलास लाइ लाड़कानी आमद थी आहे। तालीम सिहत पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग आपाशी वर्क्स एंड सर्विसेज समेत ॿियनि खातनि जे लाॻापियल ऑफिसरनि खां ब्रीफिंग वठंदो। चीफ सेक्रेटरी सिंध म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़कानी जे ऑफिस में इजलास सदारत कंदो, जॾहिं त इजलास में मेयर लाड़कानी ऐं मकानी इदारनि जे ऑफिसरनि खां ब्रीफिंग वठंदो। चीफ सेक्रेटरी सिंध चाणका अस्पताल के 2 एम्बुलेंस अतीअ तौर ॾियण वारी तकरीब में भी शिरकत कंदो। अहम ख़बर है, चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी इजलास लाइ लाड़कानी आमद थी आहे। इन हवाले सां ब्यूरो चीफ लाड़कानो लाइन ते मौजूद है रशीद समो। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी लाड़कानी आमद थी आहे। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि कमिश्नर ऑफिस में इजलास हलंदड़ आहे। चीफ सेक्रेटरी सिंध जे इजलास में MP जमील अमन सूमरो, MP सुहेल अनवर शाह, सेक्रेटरी सिहत ऐं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ऐं सेक्रेटरी यूनिवर्सिटी एंड बोर्ड्स जे ऐं उन समेत ॿियनि खातनि जा जेके सेक्रेटरी आहिनि उहे इजलास में उन्हनि शिरकत कई आहे। इजलास में कमिश्नर लाड़कानो, डिप्टी कमिश्नर, MS लाड़कानो समेत मुख़्तलिफ़ खातनि जा ऑफिसरनि पिणु शिरकत कई आहे। चीफ सेक्रेटरी सिंध जे जेके इजलास में तालीम सिहत पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग आपाशी वर्क्स एंड सर्विसेज समेत ॿियनि खातनि जे लाॻापियल जेके ऑफिसर आहिनि उन्हनि उहे जेके आहिनि उहे ब्रीफिंग ॾींदा चीफ सेक्रेटरीअ खे। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काने जे ऑफिस में पिणु इजलास जी सदारत कंदो। इजलास में चीफ सेक्रेटरी जेको आहे मेयर लाड़कानो ऐं मकानी इदारनि जे ऑफिसरनि सां जेको आहे उन्हनि सां ब्रीफिंग पिणु वठंदो। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह चाणका अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि समेत ट्रामा सेंटर जो पिणु दौरो कंदो ऐं दौरे दौरान चीफ सेक्रेटरी MPA लाड़कानो जमील अमन सूमरो तरफ़ां चाणका अस्पताल खे 2 एम्बुलेंसूं अतीअ तौर ॾियण वारी तकरीब में भी शिरकत कंदो। जी ठीक है, अमां जी मेहरबानी रशीद अपडेट करण जे लाइ।